प्रोग्राम हाल हकीकत में भलीकार। दोस्तों, दाड़े गर्दी खिलाफ़ सिंध में 24 हंधनि ते धरना ॾिना विया। सिंधी सहाफ़त उन्हनि धरणनि खे हिंदू पंचायत जा धरना सॾे थी, पर मां उन्हनि धरणनि खे सिंध पंचायत ऐं प्यार पंचायत ऐं सूफ़ियत पंचायत सॾियां थो। इंसान ऐं इंसान दोस्त शानदार सगारे सदा कराची 3 तलवारनि खां वेंदे कश्मीर ताईं हिकु महिल हिकु आवाज़ थी, शऊर जो आवाज़ बुलंद थी साम्हूं आयो ऐं ईअं महसूस थियो त उस्ताद यूसुफ अली ख़ान सिंध जे शऊर सां इन धरणनि में बज़ाते ख़ुदि शामिल आहे। जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया, सूरन रहंदा साॻा, कंदा धमाधम मस्त कलंदर जी झलक साबित करे ॾेखारियो। सिंध दुश्मन टोलनि जूं निंडूं ज़रूरु हराम थियूं हूंदियूं, छो त हू पंहिंजे पाण खे लानतूं हणंदा हूंदा। उन्हनि हमेशह चंद दलालनि ऐं बोतारनि जे ज़रिए सिंध खे हमेशह दिलासनि ऐं आसराननि में पेर रुलायो आहे। हिक रिथाबंदी तहत सिंध खे धाड़ियल गर्दी ॻीचीअ में विधो विया आहिनि। हिक रिथाबंदी तहत धाड़ियल गर्दी सिंध जे ॻीचीअ में विधी वई आहे। हिकु सुवाल इहो बि आहे त धाड़ियलनि वटि जदीद असलो बॉर्डर क्रॉस करे कीअं थो पहुचे, तव्हांजा चौकीदार छा था कनि। ॿियो सुवाल इहो आहे त सिंध जा धाड़ियल फेसबुक ते वेही 24 कलाक साफ़ ऐं गैरतमंद शहूद रखंदड़ माण्हुनि खे खुलम खुला गारियूं ॾियनि था, मगर उन्हनि जूं फेसबुक आइडियूं, यूट्यूब आइडियूं हली रहियूं आहिनि, बंदि नथियूं थियनि। ख़बर न आहे छो उन्हनि खे एॾी छूट छो ॾिनी आहे। इन जदीद सेटेलाइट जे ज़माने में धाड़ियल ताईं पहुचण को मुश्किल कमु न आहे, मगर धाड़ियल गर्दी अशराफिया जा वास्ता सगारनि इदारनि ताईं असर रसूख़ रखनि था, जंहिं सबबु धाड़ियलनि खे ऑपरेशन जो ख़ाज थियणो नथो पवे, छो त भते मां करोड़ रुपयनि जो पैसो सरदारनि जे ज़रिए अमन अमान जे हक़म ताईं पहुचायो वञे थो, जंहिंजो मिसाल न पर पक थी साम्हूं आयो आहे त न पुलिस ऑपरेशन थियो, न रेंजर्स ऑपरेशन थियो, मुगवी ईअं आज़ादु थी विया। इहो तासिर साफ़ ज़ाहिर ॿुधाए थो त फोर्सिस जा माण्हू अगवाकारनि सां गॾु मिलियल आहिनि। धाड़ियलनि जे भते ऐं भुंग वारे पैसनि मां सरदारनि ऐं अमन जे ठेकेदारनि खे ज़रूरु हिसो पती मिले थो ऐं उहो गॾिजी हज़म कनि था। अंधी वफ़ाक़ी सरकार जेका सिंध जे वसीलनि ते पलिजे थी, कराची खां वठी कश्मीर ताईं लानत जे वसकारे खां पोइ खेनि जाग आई ऐं वफ़ाक़ी सरकार नोटिस वरितो आहे। रुगो वफ़ाक़ी सरकार एतिरी तकलीफ़ करे त बॉर्डरनि ते तनख़्वाह ज़ाया कंदड़ चौकीदारनि खे एक्शन में आणे ऐं उन्हनि खां पुछाणो करे त सिंध में जदीद असलो दाख़िल थियण न ॾिनो वञे त मुंहिंजे ख़्याल में पाण मुरादो धाड़ियल ख़तमु थी वेंदा। बाक़ी वफ़ाक़ जा कूड़ा दिलासा सिंध खे क़बूल न आहिनि। सिंध हर चाल बाज़ी खे सम्झे थी। सुतल सिंध खे जागण ते सलाम।